नवाज शरीफ साहब हिनमल जेके ॻाल्हियूं करे पियो वो हैरत अंगेज़ आहिनि, परेशान कुन बि आहिनि। छो जे करे हुनजो इहो बि चवणु आहे कि जेके मईशत खे हलाइण वारा आहिनि हुननि खे बहादुरी ऐं दिलेरी सां फ़ैसिला करणा हूंदा, त यकीनन बहादुरी ऐं दिलेरी हुननि में किथां ईंदी। पर असांखे इहो बि ख़बर आहे कि अॼु सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी साहब बि वॾियूं स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि ऐं जेका सभिनीनि खां वॾी स्टेटमेंट इहा ई त सियासतदान, मैनेजमेंट, इंतज़ामिया ऐं इस्टेब्लिशमेंट के गॾु वेही करे कमु करणो आहे ताकि मसइलनि जा हल निकिरनि। जंहिं ते काफ़ी सारा सियासतदान अहिड़ा आहिनि जो एतिराज़ था कनि कि न इहो स्टेटमेंट न अचे हा त बहितर हुजे हा। वजह इहा आहे कि इस्टेब्लिशमेंट जॾहिं इंक्लूड थी थी वञे त हिन में हिकिड़ो थर्ड एंगल हिन ॻाल्हि जो इहो बि निकिरे थो कि गॾु वेही करे सोल्यूशन कढो ऐं वरी इलेक्शन न सिलेक्शन कयो। एंड मोस्ट इम्पॉर्टेंटली जो सियासत जी ॻाल्हि हले पई त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, असांखे ख़बर आहे एबटाबाद में अॼु वॾो ख़िताब हुननि कयो आहे वर्कर्स कन्वेंशन सां, ऐं ॻाल्हि वॾी सची आहे इहा कि केसि ताईं असां साॻियनि माण्हुनि खे वरी वरी चांस ॾींदासीं, बिलावल साहब पंहिंजे लाइ बि अॼु चांस घुरी वरितो।